क़ौमी अवामी तहरीक जी सिंधी हारी तहरीक पारां 3 अक्टूबर जे हैदराबाद वारे कॉन्फ्रेंस जे हवाले सां राब्ता मुहिम जारी आहे। कोट डीजे में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे लाल खान शहर चयो त सिंधी हारी तहरीक तरफ़ां 3 अक्टूबर ते हैदराबाद में कॉन्फ्रेंस कोठाई वई आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ धुरियुनि खे शिरकत लाइ दावत ॾिनी वई आहे। हुन चयो त कॉन्फ्रेंस जो मक़सदु सिंध जे हारियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं हारियुनि खे पंहिंजा हक़ ॾियारणु आहे। संदसि चवणु त कराची खे सिंध खां धार करण ऐं आबादगारनि खे हथ वठी तबाह करण जी साज़िश कई पई वञे। लाल खान शहर चयो त हू सिंध ऐं आबादगारनि ख़िलाफ़ थींदड़ साज़िशुनि खे कामयाब थियण न ॾींदा। ज़रायत जी तबाही जे ख़िलाफ़ ऐं हीउ जेको रोज़ जेको नाटक पियो जुड़े ऐं रोज़ जेके कराची खे सिंध खां धार करण जी जेके ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि, उनखे रद्द करण जे लाइ 3 तारीख़ ते सिंधी माण्हुनि खे हिकिड़ो असां सॾु ॾिनो आहे। सिंध जे आबादगारनि खे, सिंध जे अदीबनि खे, दानश्वरनि खे, सहाफ़ी भाइरनि खे असां हिकिड़ो सॾु ॾियणु निकिता आहियूं पूरे सिंध में। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk